जे लबे मेरान फ्री पॉइंट ते फेरी सर्विस जे इफ्तिताही तकरीब थी, जंहिंमें शहरनि साफ़िन समेत सियाहत सां दिलचस्पी रखंदड़नि जो वॾो अंग मौजूद हो। फेरी सर्विस जो इफ्तिताह सिंध टूरिज्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन सिंध हुकूमत जे रीजनल मैनेजर नॉर्थ सिंध सैयद इम्तियाज़ अली शाह कयो। असिस्टेंट मैनेजर राहिल अहमद पिण मौजूद हुयो। इफ्तिताह बाद साफ़िन ऐं सियाहत सां वास्तो रखंदड़नि खे ॿेड़ी में सवार कराए सिंधु दरिया जे सैर करायो पियो। इन मौक़े ते सिंध टूरिज्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन हुकूमत सिंध जे रीजनल मैनेजर नॉर्थ सिंध सैयद इम्तियाज़ अली शाह ऐं असिस्टेंट मैनेजर राहिल अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सियाहत खाते सिंध पारां सियाहत खे हथी वठण लाइ सखर जे लबे मेरान ते क़ाइम फेरी सर्विस पॉइंट तां अॼु खां बाक़ाइदगी सां ॿेड़े सर्विस जो आगाज़ कयो वियो आहे, जंहिंसां सखर वासिन समेत उत्तर सिंध जी आवाम खे फेरी सर्विस जी सहूलियत मिलंदी। सियाहत सां दिलचस्पी रखंदड़ माण्हू इन सर्विस मां भरपूर सैर हासिल करे सघंदा। फ्री सर्विस लाइ स्टाफ पिण पॉइंट ते मौजूद हूंदो। शुरूआत ॿिनि ॿेड़ियुनि सां कई वई आहे ऐं जल्द वधीक ॿेड़ियूं बि सियाहत खाते खां हासिल करे अवाम खे सियाहत जूं वधीक सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।